माशाअल्लाह पीसे सरदार अची विया आहिनि ऐं तव्हांखे दीदार करायूं था हुरनि जे रूहानी पेशवा क़िबला आला हज़रत पीसे सरदार हीअ अचनि पिया दीदार मुर्शिद करीमेन क़िबला आला हज़रत पीसे सरदार अची चुका आहिनि ऐं हीअ तव्हांखे ॾेखारियो पिया सोने जो दीदार थिए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह बिस्मिल्लाह 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 सुभान अल्लाह माशाअल्लाह बिस्मिल्लाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिस्मिल्लाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिस्मिल्लाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिस्मिल्लाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिस्मिल्लाह 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 माशाअल्लाह माशाअल्लाह दीदार थी गया सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह मेरा मुर्शिद वाह मेरा मुर्शिद सुभान अल्लाह बिस्मिल्लाह 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 माशाअल्लाह दीदार थी गया सुभान अल्लाह हितां ई हलालो हितां 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 ई हलालो बाक़ी से मुबारक हो जन खैर मुबारक हो मुबारक हो खैर मुबारक हो खैर मुबारक हो खैर मुबारक हो रोज़ यारो खुश रखे आबाद जे असा कोशिश कई सी दीदार थियो तहां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह जो दीदार थिया मुर्शिद करीम जा क़िबला आला हज़रत पीसे सरदार जो दीदार थियो ऐं सॼे जुमले जमायत खे मुबारक हुजनि ऐं असां तव्हांखे असां हिते ॾेखारियोसीं क़िबला आला हज़रत पीसे सरदार जो झलो मुबारक पहुंचासी सही मुबारक हो कैसे कैसे महसूस कर रहे हैं माशाअल्लाह 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 दर खोले छॾियो वञो अञा दर खोले छॾियो दर खोले छॾियो खोले छॾियो माशाअल्लाह माशाअल्लाह जमाई सबर सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये क़िबला आला हज़रत पीसे सरदार
बेहतरीन प्रोग्राम भाई, कैसे लगा? लाइव चल रहा है, दुनिया देख रही है। माशाल्लाह माशाल्लाह दोस्तों, ही था कि देखा रुपया किबला आला हजरत पीर सरदार झाले फकीर एजाज झंडानी जे झाले सही खैर मुबारक सही माशाल्लाह सही मुबारक हो जी माशाल्लाह। सीधा भाई पीर सरदार सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुबारक खैर मुबारक हो तव्हांखे बि मुबारक हो। सही ॾिसो केॾी न ख़ुशी आहे फ़क़ीरनि खे ऐं माशाल्लाह ईद जा समा आहिनि। साईं खैर मुबारक हो तव्हांखे बि ईद जी मुबारक हो। मशहूर मुर्शिद जो दीदार थियो भाई, केॾे वियो? हलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाह जो वाह मौला जा रंग थी आजा सुभान अल्लाह बिस्मिल्लाह हलनि खैर ख़ुश आहियो तयार सही दीदार थी या मुर्शिद करीमन जा। वाह जे वाह सुभान अल्लाह। छा ॻाल्हि कजे मुर्शिद जे दीदार जी। वरी अॻिते हलूं था ॿिए पिरो वरी मंज़िल ते जी दीदार थियनि था तव्हांखे इनशाला कोशिशि कंदासीं। नेटवर्क साथ ॾिनो त क़िबला आला हज़रत पीर सरदार जो दीदार तव्हांखे बि इनशाला कराइबो। हीअ तव्हांखे असां लाइव मंज़र ॾेखार पिया। हीअ कणिक जे विचां हीअ परियां गाजूं ॿियो हीअ मंज़र तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त छा मंज़र आहे, कहिड़ो इश्क़ आहे इहो जनून, इहो इश्क़, इहो मोहबत, इहो प्यार पीर सरदार सां जमायत जो। ऐं ॾिसो केतिरा न अक़ीदतमंद पहिरें उघाड़ा ऐं तव्हां ॾिसो त इहो इश्क़ निकिरंदनि मां सभिनी मां कीअं पिया निकिरनि। हीअ ॾिसो पिया त जमायत जे माण्हुनि जा पेर उघाड़ा ऐं मथे ते टोपी। इहो इश्क़ इहो जनून ॾिसो कीअं ॿनियुनि मां पिया वञनि। हीअ त दोस्तो तव्हांखे ॾेखारियूं पिया। हा साईं कीअं था पायो साईं? इश्क़ जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे बेशक ॾुखियो आहे त क़िबला आला हज़रत पीर सरदार कीअं था पायो साईं? माशाल्लाह माशाल्लाह। पीर सरदार जो रूहानी सफ़र में तव्हांखे असां ॾेखारियोसीं। पीर सरदार जे सफ़र में छा हो उहो शाह मोहम्मद दोस्तों ही तव्हांखे असां लाइव मनाज़र ॾेखारियोसीं क़िबला आला हज़रत पीर सरदार जा। इहो इश्क़ इहो प्यार इहो मोहबत कणिक मां हुतां सभिनी खे निकिरणो पियो। दोस्तों ही तव्हांखे ॾेखारियोसीं पीर सरदार जो रूहानी सफ़र जिते क़िबला आला हज़रत पीर सरदार जो रूहानी सफ़र में तव्हांखे ॾेखारियोसीं त पीर सरदार सफ़र में हाणे वरी अॻिते निकिरी चुका आहिनि खंडे वारी तरफ़ मीरां की तरफ़। पोइ वरी तव्हांखे असां ॾेखारींदासीं कोशिशि कंदासीं। हिन इश्क़ जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। वाक़ई हुन वारी ॻाल्हि आहे पीर सरदार जे। बाबा जमाल भाउ महिरबानी। फ़क़ीरो ॾिसो इहो इश्क़ इहो प्यार इहो मोहबत इहो मुर्शिद जो जेको सो तव्हांखे ॿुधायूं पिया त सुभान अल्लाह साईं। लख लख मुबारकूं सभिनी जुमिले जमायत खे। अल्लाह पाक सदाईं ख़ुशि रखे। वरी फ़क़ीरनि जो सफ़र अॻिते पंहिंजी मंज़िल ॾांहुं वरी मुर्शिद दीदार जे लाइ वरी असां हाणे निकिरूं था अॻिते। वरी बि जेके दोस्त आहिनि ॾिसूं कहिड़ा कहिड़ा दोस्त असां सां गॾु शामिलु थियनि था। वरी तव्हांखे इनशाला लाइव ते ईंदासीं। जेके बि असांजा दोस्त हूंदा इनशाला वरी बि दीदार थींदा। महिरबानी सदा ख़ुशि। सभिनी ॾिसंदड़नि खे लख लख मुबारकूं बेज बगारा।